वृंदावन में 3 भक्ता न तव्हांखे ॿुधायो आहे त 2 खे दर्शन थियो, 3 खे न थियो। वञी वो जमुना जी में टपो ॾेई मरण लॻो त मां छा कयां, तव्हां मूंखे दर्शन न ॾिनो आहे। 2 साधू मुंहिंजा दोस्त आहिनि, उन्हनि खे दर्शन था ॾियो। त उते हिकिड़ो कोड़ी हुयो, उन कोड़ीअ चयो भाई तव्हांजो नालो फलाणो आहे? हा। तोखे कीअं पतो पियो? मां त पहिरियों बार आयो आहियां हिते, कॾहिं आयो न आहियां। तोखे कंहिं मुंहिंजो नालो ॿुधायो? चई उहो सभु छॾियो, तव्हां चओ मुंहिंजो कोड़ दूर थिए। चई मां जे चवण सां तुंहिंजो कोड़ दूर थींदो? मां कोई भॻवानु आहियां? चई बाबा दया करे चओ त सही। चई मरां त उहो ई तो, ठीकु आहे। भॻवानु प्रभु हिन जो कोड़ दूर कयो। ओॾीमहिल ई दूर थियो, ओॾीमहिल ई दूर थियो। हैरान थियो, अरे अरे भाई छा ॻाल्हि आहे, मूंखे ॿुधाए। चई सपने में भॻवानु आया मुंहिंजे, ऐं चवणु लॻा मुंहिंजो हिकिड़ो भक्त चई थो हिनजो हे नालो अथई, हे रूप रंग अथई, जीअं ॿुधायूं तव्हां उअं ई आयो, तव्हांजो नालो बि उहो ई आहे, त मां तव्हांखे चयो ऐं तव्हां चयो त मुंहिंजो रोग दूर थियो। मूंखे कहिड़ी ख़बर, न मां तव्हांखे ॾिठो न तव्हां मूंखे ॾिठो। महात्मा सोची इन में कोई राज हूंदो, मरणु सही न आहे। मुंहिंजे करे भॻवानु 3 माण्हूअ जे सपने में थो अचे, हा मूंखे दर्शन नथो ॾे। हिकु बार पुछिजे भॻवान खां, वापसि आयो बांके बिहारी वटि, चवणु लॻो प्रभु छा आहे? हा दर्शन ॾियो, न त मां वरी हली वेंदोमांव यमुना जीअ में। तॾहिं भॻवानु प्रकट थी विया। बोलो बांके बिहारी नंदलाल की। दर्शन छो न ॾिनो? हाणे दर्शन न तो प्रभु किरी पियो चरणनि में। भॻवानु चवणु लॻा त भाई तूं, हो तुंहिंजा जेके दोस्त आहिनि ॿई मूंखां घुरंदा रहंदा आहिनि, हा अॼु हे ॾे, अॼु हो ॾे, अॼु हे मुंहिंजो कमु थिए प्रभु, हा अॼु हीअं थिए, हा असांजो हे ठही वञे, हो ठही वञे, घुरंदा रहंदा आहिनि, भक्ति बि कंदा आहिनि। त मां उन्हनि खे जल्दी दर्शन ॾेई छॾियो। अरे वाह, उहे घुरंदा आहिनि त उन्हनि खे जल्दी, जेको न घुरे त उनखे त पहिरियों ॼणु खपे, मूंखे छो न दर्शन ॾिनो? इन करे ई त तूं कुझु घुरे ई कोन थो। मां तुंहिंजो कर्ज़दार बणी हुयमि, रोज़ु रोज़ु ऋणियो बणी हुयमि, तोखे मां नज़रूं न पियो मिलाए सघां, कीअं तुंहिंजे साम्हूं अचां? तूं कुझु घुरियो ई कोन्हे, मां तुंहिंजे साम्हूं बीह न पियो सघां प्यारा। इन करे न आहे कि तूं कोई पाप कया आहिनि या तोते मां राज़ी न आहियां तॾहिं तोखे दर्शन न ॾिनो, मां तोसां अखियूं न पियो मिलाए सघां। पोइ हाणे छो दर्शन ॾिनो? चई अॼु तूं पहिरियों बार घुरियो आहे, हुन कोड़ीअ जो कोड़ दूर कए। ॿिए जे लाइ साईं, भाई हुनखे कोड़ ॾिनो त मां हुनजे कर्मनि जे करे ॾिनो, तोखे इहा ॻाल्हि पसंदि न आई, तूं चयो हुनजो कोड़ दूर कर, मां हुनजो कोड़ दूर कयो, तूं त घुरी वरितो। अॼु मूंखे लॻो कि तूं पहिरियों बार कुझु घुरियो आहे, हाणे त मां तोसां मिलां अची। हाणे इहो सुभाउ कोई सम्झंदो ॿुधायो भॻवान जो? हा नथो सम्झी सघिजे, तॾहिं चवनि था पूरन पूर परिपूर्ण दयालुन भॻवानु, सब ते कृपालुन। उनजी कृपा असां सम्झी न सघंदा आहियूं। चओ हरे राम।